इंसान ज़ात जे वजूद खां अॻु यूनान जे खुदाउनि टाइटन्स नाले वॾियुनि अजगर ताक़तुनि खे शिकस्त ॾिनी हुई। जंग दौरान केतिरा ई टाइटन्स तबाह थी विया ऐं बाक़ी बचियल टाइटन्स खे ज़मीन जे अंदरि दोज़ख नुमा जाइ टार्टरस अंदरि क़ैद कयो वियो। पर हिकु टाइटन जंहिंजो नालो प्रोमेथियस हो, जंहिं पंहिंजे भाउ एपीमेथियस खे राज़ी कयो त उहे हिन जंग में यूनानी खुदाउनि जो साथ ॾियनि। टाइटन्स ख़िलाफ़ जंग में फतेह खां पोइ खुदा ज़्यूस प्रोमेथियस ऐं एपीमेथियस जो शुक्रियो अदा कयो ऐं हिननि खे उहो कमु सौंपियो त उहे साह वारनि जानवरनि जी तख़लीक़ कनि। एपीमेथियस खे उहो कमु ॾिनो वियो त जेकी मख़लूक ख़लकिया वञनि उन्हनि खे अलाह तरफ़ां मुख़्तलिफ़ नेमतूं ॾिनियूं वञनि। किन खे उॾण जी ताक़त ॾिनी वञे त किन खे तरण जी। प्रोमेथियस खे मिटीअ मां पहिरियों इंसान जोड़ण जो चयो वियो। प्रोमेथियस इंसान खे बिल्कुलु ख़ुदा जी शिकिल जहिड़ो जोड़ियो। ज़्यूस प्रोमेथियस खे चयो त इंसान तोड़े जो ख़ुदा जी शिकिल जहिड़ो आहे, पर इंसान फ़ानी हूंदो ऐं हिन पंहिंजी हयातीअ में यूनान जे जबल ओलंपस जी पूॼा कंदो जीअं इंसान ख़ुदा जी आफ़त खां बची सघे। जॾहिं क़ुर्बानीअ जो वक़्तु आयो, ज़्यूस प्रोमेथियस खे चयो त जानवरनि जा कहिड़ा हिसा इंसान खे ॾिना वञनि ऐं कहिड़ा हिसा ख़ुदा खे। प्रोमेथियस हिकु गऊं कुही आयो। गऊं जो गोश्त प्रोमेथियस छेणनि जे हेठां लिकाए छॾियो ऐं हॾा गऊं जी चर्बीअ हेठि, ऐं ज़्यूस खे चयईं पंहिंजो हिसो खणो। ज़्यूस चर्बीअ वारो हिसो खयो त उन में रुॻी हॾा रखियल हुया, जंहिं सबबु ज़्यूस खे तमामु घणी कावड़ आई। ज़्यूस सॼी धरतीअ मां बाहि जो ख़ात्मो आणे छॾियो जीअं इंसान ज़ात गोश्त न पचाए सघे। प्रोमेथियस ज़्यूस जे उन क़दम खे नाइंसाफ़ी सॾियो ऐं पंहिंजी ठाहियल मख़लूक ख़िलाफ़ हिकु वॾी पाबंदी सम्झी। प्रोमेथियस माउंट ओलंपस ते चढ़ी वियो ऐं उतां बाहि चोरी करे अची माण्हुनि खे ॾिनाई। बाहि जे अचण सां इंसाननि खे सुठो खाधो नसीब थियो। उन्हनि खे थधियुनि मौसमुनि में गरम रहण में मदद ॾिनाई ऐं बाहि जी मदद सां उहे दुनिया जे ॿियनि जानवरनि मथां ग़लबो हासिल करणु लॻा। जॾहिं उहो सभु कुझु ज़्यूस ॾिठो त हिन खे चिड़ आई ऐं प्रोमेथियस खे क़ैद करे उन खे सज़ा ॾिनी वई। क़ैद ऐं तशद्दुद बावजूदु प्रोमेथियस ख़ुदा खां कॾहिं बि माफ़ी न वरिती। प्रोमेथियस जी अहिड़ी बहादुरी लाइ हिन खे ॾंद कथाउनि में इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। अॼु प्रोमेथियस दुनिया जे अदब ऐं आर्ट में हिकु वॾो नालो आहे, जंहिं ख़ुदा जे ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत कई हुई। प्रोमेथियस जो किस्सो तोड़े जो यूनानी ॾंद कथा आहे, पर उन सां इंसान जी असुलु ताक़त जो पतो पवे थो। वक़्तु अचण ते ऐं नाइंसाफ़ी थियण ते उहो वक़्त जे खुदाउनि सां बि विढ़ी सघे थो।